कराची ट्रैफिक पुलिस की मुबैना रिश्वत की शिकायत से मैजिस्ट्रेट एंटी करप्शन टीम सां गॾु सईदाबाद ट्रैफिक पोस्ट ते छापो हणी एसओ सईदाबाद ऐं आरके खे गिरफ़्तार करे वरितो। ट्रांसपोर्टर्स की शिकायतुनि ते मैजिस्ट्रेट एंटी करप्शन टीम सां गॾु सईदाबाद ट्रैफिक पोस्ट ते छापो हणी एसओ सईदाबाद इंस्पेक्टर जाफर ऐं आरके एसएसआई इरशाद खे गिरफ़्तार करे वरितो, जिन खे एंटी करप्शन वेस्ट ते मुंतकिल कयो वियो। ॿुधायो पियो वञे त ट्रांसपोर्टर्स पारां कुझु ॾींहं अॻु ट्रैफिक एहलकारनि खिलाफ़ एंटी करप्शन में शिकायतूं दाख़िल करायूं हुयूं। एंटी करप्शन ट्रांसपोर्टर्स की शिकायत ते छापो हयो, जंहिं दौरान एंटी करप्शन टीम ट्रैफिक पुलिस एहलकारनि खे रिश्वत वठंदे रंगे हथनि सां गिरफ़्तार करे वरितो। एंटी करप्शन टीम ट्रैफिक पुलिस एहलकारनि सां गॾिजी जांच शुरू करे छॾी। ट्रैफिक पुलिस एहलकारनि खिलाफ़ केस दाख़िल कयो पियो वञे।